लायर्स लेक्चर में एडवोकेट मुफ़ीद नारे जो पारां अस्सलाम वालेकुम ऐं तव्हां दोस्तनि खे भलीकार। अॼु असांजो फ्री ऑनलाइन लेक्चर में टॉपिक आहे राइट टू इंफॉर्मेशन। पाकिस्तान जे हर शहरी खे मालूमात हासिल करण जो आइनी हक़। पाकिस्तान जे आइन जे आर्टिकल 19A जे तहत पाकिस्तान जे हर शहरी खे इहो हक़ हासिल आहे त का बि मालूमात हासिल करे सघे ऐं उन ताईं रसाई हासिल करे सघे। उन खां अलावा सिंध फ्रीडम ऑफ इंफॉर्मेशन एक्ट 2006 उन जे तहत बि सिंध जे हर शहरी खे इहो हक़ हासिल आहे त कंहिं बि खाते, कंहिं बि इदारे, कंहिं बि पर्सनल जी मालूमात हासिल करे सघे। फॉर एग्ज़ाम्पल, असां हिकु इलाइक़े में रहूं था जिते यूनियन काउंसिल जी बजट जो असांखे ख़बर न आहे त हिन यूनियन काउंसिल जे साल 2020-21 जी बजट किथे किथे कहिड़ियुनि कहिड़ियुनि स्कीमुनि में ख़र्च थी। डिस्ट्रिक्ट काउंसिल जे नाज़िम खां असां हिन क़िस्म जी इंफॉर्मेशन वठी सघूं था। डिप्टी कमिश्नर खां असां इंफॉर्मेशन वठी सघूं था त असांजे ज़िले में जेके ऑयल एंड गैस कंपनीज़ आहिनि जंहिंजी डेवलपमेंट जी वेलफेयर जी बजट तव्हां वटि आई आहे साल 2020-21 जी, उहा किथे किथे ख़र्च कई वई आहे। उन जा तफ़सील फ़राहम कया वञनि, कहिड़ो ठेकेदार रहियो आहे, कहिड़ी स्कीम रही आहे, केतिरी लागत रही आहे, कहिड़े इलाइक़े में ख़र्च थियो आहे, कॾहिं खां केसी ताईं पाए तकमील ताईं इहा स्कीम पहुती आहे। इन क़िस्म जी का बि नॉलेज, का बि मालूमात कंहिं बि इदारे खां पाकिस्तान जो हर शहरी वठी सघे थो, सवाइ उन मालूमात जे जेका पाकिस्तान जी स्टेट जे लाइ ख़तरनाक साबित थिए, जेका ममनू आहे स्टेट पारां। उन इंफॉर्मेशन खां अलावा बाक़ी तव्हां जेका बि इंफॉर्मेशन आहे उहा तव्हां हासिल करे सघो था। उन जो तरीक़ेकार इहो आहे त तव्हां हिकु दरख़्वास्त लिखंदव जंहिंमें तव्हां सब्जेक्ट लाइन में इहा शइ लिखंदव त हीअ इंफॉर्मेशन असांखे पाकिस्तान जे आइन जे आर्टिकल 19A ऐं फ्रीडम ऑफ इंफॉर्मेशन एक्ट सिंध 2006 जे मुताबिक़ घुर्बल आहे। कहिड़ी कहिड़ी इंफॉर्मेशन घुर्बल आहे, कॾहिं खां केसी ताईं घुर्बल आहे, इहो सॼो तफ़सील तव्हां हुन में वाज़िह लिखंदव। तव्हां पंहिंजा पर्टिकुलर्स हुन में वाज़िह लिखंदव, तव्हांजो नालो, तव्हांजो NIC नंबर, तव्हांजो एड्रेस, तव्हांजो फ़ोन नंबर। उन खां अलावा हिन जो हिकु स्टेप इहो आहे त नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान या स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे ब्रांच में अकाउंट नंबर 13912221 अकाउंट नंबर 13912221 में 50 रुपए जो चालान ॾियारींदो। जेकॾहिं तव्हांजी मालूमात सिर्फ़ु 10 पेजनि ताईं मुश्तमिल आहे त तव्हां 50 रुपए जो सिर्फ़ु चालान ॾियारींदो। पर जेकॾहिं तव्हांजी मालूमात लेंदी आहे ऐं 50 पेजनि खां वधीक आहे त तव्हां 50 रुपयनि खां अलावा हर पेज ते 5 रुपया एडिशनल ॾींदव। फॉर एग्ज़ाम्पल, जेकॾहिं तव्हांजी मालूमात 15 पेजनि ते आहे त तव्हां शुरूआती 50 रुपया, उन सां गॾु बाक़ी 5 पेजनि जे लाइ 5 रुपया मतिलबु 25 रुपया ॿिया 75 रुपए जो चालान ॾियारींदो। इन क़िस्म जो चालान ॾियारे हिकु एप्लीकेशन पंहिंजा पर्टिकुलर्स NIC जी कापी अरसाल कंदव उन खाते खे जंहिं खाते खां तव्हांखे इहा इंफॉर्मेशन घुर्बल आहे। TCS कंदव, कोरियर कंदव या चपाल जे ज़रिए तव्हां हिनखे मोकिलींदव। ऐं इन आर्टिकल ऐं इन एक्ट जे तहत उहो इदारो, उहो खातो, उहो डिपार्टमेंट पाबंद आहे त तव्हांखे 21 ॾींहंनि जे अंदरि अंदरि इहा मालूमात फ़राहम करे।